हाँ? मासी तू हाणे हिन बंगले में कम कंदी आहीं छा? कम कोन कंदी आं, बाक़ी हाणे मां हिन बंगले जी मालकियाणी आहियां। मालकियाणी? पर तू त मुंहिंजे घर में छावा बुआरी कंदी हुई 3000 रुपया पगार हुई, बंगलो कीअं ठाही? कंदी हुअसि, हिते बि इहो ई कमु कंदी हुअसि बंगले में। पर हाणे हिन बंगले जे मालिक मूंसां शादी करे छॾी आहे। अच्छा, वाह वाह, पोइ त दुनिया जी खुशनसीब औरत थी तूं। धूड़ थियसि, छाजी ख़ुशनसीबी? छो? अरे जे कम जा मूंखे 3000 मिलंदा हुया न, हाणे उहो कमु सॼो मूंखे फ्री में करणो पियो पवे। हिकु दफ़ो सिर्फ़ु हिन जेल मां ॿाहिरि अचां, पोइ ॾिसजांइ त धरती ताज़ा कीअं थो कयां। पर बिलो मां अचां थो, थोरी देरि लॻंदी, छो त हीअ जेल जी सलाखूं मुंहिंजे लाइ कुझु न आहिनि। हा, कुझु न आहिनि। जे मां चाहियां हिन महिल ई हिननि खे भञी थो सघां, पर मां कानून पंहिंजे हथ में न वठंदुमि। जॾहिं मूंखे हितां रिहाई मिलंदी, चङनि भलनि खे मां तांडा ॾींदुमि। हा सिर्फ़ु हिकु दफ़े ॿाहिरि अचां मां हिन जेल मां, पोइ बिलो तोखे मां ई बचाईंदुमि, सिर्फ़ु मां। अरे हेॾे ॻाल्हि त ॿुध, तो कहिड़े अदाकारी करण जे लाइ असांजी गैलरी मिली आहे? निंड फिटाए छॾी हुई मुंहिंजी। मां सुतो पियो तो दरिया मां आवाज़ पियो अचे, मां जो कहिड़ो कुतो थो भौंके ॿार? छा आहे? तव्हांजी गैलरी आहे? न, पिणे जी आहे। बाक़ी हिते छाजा जेल ठाहियूं वेठा तूं? तव्हां किथे सुता पिया आहियो? मां हेॾा सुतो पियो पिया कमरे में। तो कहिड़े हिते छो अची अदाकारी करे थो? इहा साईं ॿी का जॻह कोन्हे त मां त हाणे जेल बि ठहियल आहे गैलरी में। मूंखे असल में मिलियो आहे ड्रामे जो करेक्टर, कैदी जो, उनजी प्रैक्टिस पियो कयां। ड्रामे जा हेॾा ॾींहं ख़राबु अची विया आहिनि, तोखे बि करेक्टर मिलियो आहे कैदीअ जो? हा साईं, तोखे कैदीअ जो करेक्टर करणो आहे न? हा। तोखे हल सच में मां थाणे में बंदि करायां। न साईं, छॾो हिन ॻाल्हि खे, मां वञां थो। मेरे बेटे का कद नहीं बढ़ रहा। आपके बेटे का कद नहीं बढ़ रहा? जी। आपके बेटे का नाम क्या है? आमदन। आमदन? हाँ। आमदन नाम रखा है तो का खाक कद बढ़ेगा? आप उसका नाम रखें ईंधन, फिर देखें कैसे तेजी से बढ़ेगा। सच्ची में? बिल्कुल। तो मैं अभी रखती हूँ।